अमन अमान लाइ करे क़दम खयो वञे ऐं जेको आहे असां पंहिंजे सियासतदान जेका बि MLA MPS उन सां गुज़ारिश कयूं था त एटलीस्ट जेको आहे हिते अचनि असांजी हौसला अफ़ज़ाई कनि ऐं IG सिंध सां बि ॻाल्हाइनि कि असांजे मेमणकोट जे बारे में अमन अमान जी मीटिंग रखी वञे ऐं असां पंहिंजे मौजूदनि खे बि चऊं था उहे बि अमन अमान जी मीटिंग रखनि SHO सां गॾु विहनि ऐं हिन मसइले खे हल कनि। महिरबानी। गडाप रिपोर्टर थाणो मीमनगोट जे हद मीमनगोट सिटे जी मेन बाज़ार में ॾियनि ॾिठी हथियारबंदनि तरफ़ां लखें रुपयनि जी जवाबदार आसानी सां फरार पुलिस जे कारकर्दगी ते सवाल अतारिया विया। तफ़सील मूजिब मीमनगोट सिटे जी मेन बाज़ार में वकी उस्मानिया प्लाज़ा अंदर उइस मीमन जे कपड़नि जी दुकान ते हथियारबंद दाख़िल थी विया ऐं 20 हथां कपिड़ो 3 लख रुपयनि खां वधीक रोक रक़म ऐं 5 अदद मोबाइल फ़ोन फर करे फरार थी विया। इलाक़ी वासियुनि ऐं वापारियुनि मूजिब गुज़िरियल कुझु ॾींहं दौरान मीमनगोट थाणे जे हद अंदर 1 दर्जन खां वधीक फर ऐं धाड़ा थी चुका आहिनि पर पुलिस कंहिं बि वारदात जो माल वापसि कराइण या जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। वापारी बरादरी जो चवणु आहे त पुलिस जो बुनियादी कमु शहरियुनि ऐं वापारियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करणु आहे पर मौजूदह सूरत हाल में वापारी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था। वधंदड़ वारदातनि सबबि कारोबारी सरगर्मियूं बि मुतासिर थी रहियूं आहिनि।